कंबर जे ॻोठ अल्लाह जूणियो जे रहवासियुनि कलोड़ा बिरादरी जे माण्हुनि इंसाफ़ लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन वाहिद भाई कलोड़ो, मोहम्मद वसीम, अब्दुरऊफ़ कलोड़ो जन मीडिया खे ॿुधायो त 2 साल अॻु प्लाट जे मामले तां जूणेजा बिरादरी जे माण्हुनि असांजे चाचे रज़ा मोहम्मद ऐं मामे अब्दुर्रहीम कलोड़े खे क़तलु कयो, जंहिंजो केस दोस्तली बंगला थाणे ते 10 ॼणनि मथां दाख़िल करायो। पर पुलिस हिन वक़्त ताईं क़तल केस जे मुख्य जवाबदारनि अल्लाह ॾिनो उर्फ़ भगन जूणेजो, गुल हसन जूणेजो, क़ुर्बान जूणेजो खे गिरफ़्तार न कयो। हिननि जो त जवाबदार बाअसर हुअण करे असांखे वधीक नुक़सानु पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां उन्हनि खां ॻरी रक़म वठी ख़ामोशी अख़्तियार कई आहे। हिननि IG सिंध पुलिस समेत अख़्तियारनि खां मुतालबो कयो त क़तल केस में ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल, कंबर।